तो चौथों पंजो ॾींहुं अमरा मुंहिंजी ॿियाली CID थो करे ऐं उन अमरा खे अॼु आउं पकड़े गिरफ़्तार करे त ज़ोरी खणी आयुसि थाणे ते केरु FIR दर्ज नथो करे केरु NC दाख़िल करण लाइ तयारु कोन्हे। ऐं कोर्ट ते वियुसि कोर्ट में मूंखे इहो जवाबु मिलियो वरी थाणे ते आयुसि वरी साॻियो जवाबु मिलियो आहे ऐं केरु ॿुधण लाइ असांखे तयारु कोन्हे। ऐं नंढो मुंशी जेको सवेरे मूं चयो FIR कट अचे छा सबबु सुभाणे केरु मूंखे गोली हणी वञे सबबु पोइ ॿुधायां या सुभाणे केरु मूंखे मारे वञे पोइ सबबु ॿुधायां। छा जो दुकान आहे तव्हांजो? मुंहिंजी पेस्टिसाइड एजेंसी आहे दादा किथे? गंगा रोड शहदापुर। ही केरु आहे छा लाइ ईंदो आहे? ख़बर कोन्हे। 5 ॾींहं आहे रोज़ु रिड़ंदो अचे रोज़ु कलाक 2 कलाक रेडी दुकान जी CID कंदो आहे रोज़ जो मसइलो आहे। ऐं केरु ॿुधण लाइ असां हींअर थाणे में बीठा आहियूं थाणे ते केरु असांखे ॿुधण लाइ तयारु कोन्हे न साहब था ॿुधनि न को मुंशी असांखे FIR कटण लाइ NC दाख़िल करण लाइ तयारु कोन्हे। ऐं वकील वटि जज वटि वियो आहे हिन कोर्ट में ऐं कोर्ट जे गेट ते मूंखे ज़ोरी ॿीहारे वियो आहे अंदरि वञण लाइ मूंखे छॾीनि कोन्ह था छो असांजो हक़ु कोन्हे एतिरो। कहिड़ो ख़दशो आहे तव्हांखे हुन में? कहिड़ो ख़दशो आहे? मूंखे थी सघे त मुंहिंजी दुश्मनी आहे पुराणी कंहिंसां मूंखे या मारियो वेंदो या छा आहे उन हिसाब सां या मूंखां को फुर थी वेंदी। तव्हां वटि कैश वग़ैरह उते पियल हूंदी आहे? कैश रोज़ 25 खां 30 लख 40 लख 50 लख जो कैश आहे भले सुबुह तव्हां घुरो था तव्हांखे सुबुह समेत ॾेई छॾींदो छो त चेक जा फ़ोटो कापी मूं वटि पियल आहिनि। पोइ हाणे तव्हांजो मुतालबो छा आहे? मुंहिंजो मुतालिबो इहो आहे त मुंहिंजी महिरबानी करे मुंहिंजी FIR कटियो हुजे छो FIR मुंहिंजे न दाख़िल न हुजे। हीअ चवंदा सबबु ॿुधा थाणे वारा चवंदा सबबु ॿुधा सबबु कहिड़ो ॿुधायां सुभाणे केरु गोली हणी वञे पोइ सबबु थींदी हींअर को सबबु कोन्हे। केरु आहे उहो किथां जो आहे? को ॿुधण लाइ तयारु कोन्हे पुलिस वारा नथा ॿुधाइनि पुलिस वारा हुनखे वठण लाइ तयारु कोन्हे जेका पुछां थो चयो अलाए केरु आहे केरु मुंहिंजी FIR थींदी। तव्हां FIR चाहियो था? ऐं FIR चाहियो थो महिरबानी करे मुंहिंजी FIR कटायो।